पाछन पोया हल्ला थी मां। सूमल जे करे गज़ल भी टारगेट थिया इन्हनि जो नाहक कत्ल थियो आहे। अल्लाह जे घर में देर आए अंधेर ना आहे। हिक ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त इहो सभु कुझु ईअं अचानक कीअं थी वियो। मुझे ख्याल में सूमल जो वालिद नथो चाहे त मामले खे अॻिते खणिजे। जहांगीर एक ताकतवर माण्हू आहे ऐं हू इंतहाई ग़रीब। हू हुन सां कीअं मुआ ॻोठ करे था सघनि। सुभाणे मंझंदि जी मानी ते कुझु महिमान ईंदा, अर्शिला खे ॾिसण पिया अचनि। आई एम सॉरी मामा, मूं तव्हांखे पहिरीं बि चयो हुयो मां अञा शादी जे लाइ तयारु न आहियां। पाछन पोया हल्ला थी मां। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।